नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो ॻोठ जान खान भंगवार में भंगवार बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में कारां तां झेड़ो थी पियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया कंदकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल बलोच। जी बिल्कुल, कंदकोट वेझो ॻोठ जान खान भंगवार में भंगवार बिरादरी जे ॿिनि धुरनि जे विच में कारें तकरार तां झेड़ो थी पियो। ॿिन्ही धुरनि हिक ॿिए मथां गुरनि हथियारनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो। फायरिंग सबबि गोलियूं लॻण सबबि ग़ुलाम हैदर भंगवार सख़्तु ज़ख़्मी थी पियो। कंदकोट वाक़े जे इतला मिलंदे ई पुलिस मौक़े ते पहुची वई ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कंदकोट इतला मिलण ते ई पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारी हंधि फायरिंग बंदि कराए छॾी। कंदकोट ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त कुझु सालनि खां भंगवार बिरादरी जे कारें तकरार हलंदड़ आहे। कंदकोट वाज़े रहे त हिन वक़्त ताईं पुलिस वाक़े जो केस दाख़िल न करे सघी आहे, न ई वरी पुलिस कंहिं जवाबदार खे गिरफ़्तार करे सघी आहे। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।